ओम श्री गणेशाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। तव्हां सभिनी हरि भक्तन खे नमस्ते। प्यारा भक्तों, ही कथा पाण गुरु कृपा सां हासिल करे रहा आहियूं। श्री गणपति सरस्वती जो दरे ध्यान करियां थो मां भागवत महापुराण जो बयान, जंहिंमें व्यासदेव ऐं श्री सुखदेव जी कयो आहे श्री कृष्ण लीला जो गुणगान। सभई चओ जय भागवतम महापुराण। प्यारा भक्तों, कल कथा में पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 10 स्कंद जे 82 अध्याय जे ॿिए भाग में ॾिठो त उते जॾहिं श्री श्याम सुंदर जी किरण स्नान करण वास्ते कुरुक्षेत्र में वेठा हुआ त माता यशोदा नंद बाबा सभिनी गोपियन ग्वालन सां गॾिजी उते किरण स्नान करण आया हुआ। ऐं उन्हनि जॾहिं ॿुधो त श्याम सुंदर टे कोवन जे फ़ासिले ते वेठो आहे, तॾहिं मिलण जी मन में ॾाढी सिक थियनि, लेकिन वापसि इहो सोचे वेही रहिया त मतां असांखे ॾिसी श्री श्याम सुंदर जे मन में घटिताई पैदा थिए या हू असांखे ॾिसी शर्म महसूस करे। लेकिन आख़िर उन्हनि खां रहियो न वियो ऐं हू श्याम सुंदर सां मिलण वास्ते विया। ऐं ॿिए पासे जॾहिं भॻवान खे ख़बर पई त मुंहिंजा माता पिता ऐं सभु दोस्त ऐं ब्रिजवासी आया आहिनि, तॾहिं उन्हनि खे वठण वास्ते हाथियूं घोड़ा रथ पालकियूं वग़ैरह मोकिलियाईं ऐं उन्हनि सां वञी ॾाढे ई प्रेम सां मिलिया। सभई चओ जय श्री कृष्णा। प्यारा भक्तों, अॼु पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 10 स्कंद जे अध्याय 82 जो 3 भाग शुरू करे रहिया आहियूं। श्री सुखदेव जी चयो, हे राजा परीक्षित, माता राधा जो इहो हाल ॾिसी ललिता ऐं ॿियनि सखियनि उनखे घणो ई सम्झायो। राधा प्यारी मस होश में अची मोह ढकियो। हे राजा परीक्षित, उन वक़्तु मोहन प्यारे जे मोह ॾिसण सां ब्रिजवासियनि खे जेतिरो आनंद मिलियो सो मां वर्णन करे नथो सघां। वरी वासुदेव जी नंदराय सां गॾिजी दुख भुलाए पुछी चयो त तुंहिंजी दया सां ही सभु सुख मिलियो आहे। जीअं बेज जूं गायूं जे नंद सां आयूं हुयूं, तिन मोहन प्यारे खे ॾिठो, तिन अखियुनि में पाणी आणे पुछ मथे करे मोहन प्यारे ॾांहुं डोरी आयूं। श्याम सुंदर बि ॾाढे ई प्रेम सां उन्हनि जी पुठ ते हथ घुमाए प्यार कयो ऐं ग्वाल ॿालनि खां सभिनी गायनि जो हाल नाला वठी पुछण लॻो। जॾहिं श्याम ऐं बलराम ॾाढे प्रेम सां नंद यशोदा ऐं ॿियनि ब्रिजवासियनि सां गॾिजी पंहिंजे आस्थान ते आया, तॾहिं देवकी यशोदा सां गॾिजी ऐं खेसि चङ भलाई पुछी चयो त हे नंदराणी, जेकॾहिं असां जनम ताईं तुंहिंजी शेवा करियूं त बि थोरो लाहे नथा सघूं, ऐं छो त असांजे छोकिरनि जो प्राण तव्हांजी कृपा सां बचियो आहे, न त कंस पापीअ जे हथां उन्हनि जो बचणु कठिन हो। इहो ॿुधी यशोदा चयो, मां पाण खे मोहन प्यारे जी दाई सम्झां थी। कन्हैये बाल चरित्र पंहिंजा ॾेखारे जहिड़ो सुख मूंखे ॾिनो आहे, तहिड़ो सुख ॿिए कंहिंखे सपने में बि न मिली सघंदो। उन जे विछड़ण जो दुख जो मूं खयो आहे, तंहिंजो हाल परमेश्वर थो ॼाणे। अॼु तव्हांजी कृपा सां कन्हैये खे ॾिसी सभु सोच मुंहिंजो छॾे वियो। जॾहिं राधा ऐं ॿियनि गोपियनि देवकी माता जे चरणनि ते मथो रखी दंडवत अची कई
तॾहिं देवकी सभिनी खे आसीस ॾेई राधा खे गले लॻायो ऐं राधा जो महासुंदर रूप जा सभिनी पटराणियुनि खां बि सुंदर हुई। सो ॾिसी मन में चयो त अहिड़ी महासुंदर स्त्री मुंहिंजे प्राण प्यारे खां कीअं छॾाए वेई आहे। जॾहिं रुक्मणी ऐं ॿियनि स्त्रियुनि यशोदा वटि मिलण वास्ते अची राधा राणीअ जो रूप ॾिठो तॾहिं पंहिंजी सुंदरताईअ जो अभिमान सभिनी खां विसरी वियो। उन वक़्तु रुक्मणी मोहन प्यारे खे चयो त बिरजनाथ तव्हांजो हुकुम थिए त अॼु राधा प्यारीअ खे वठी वञी पाण वटि आदर भाव करियां। इहा ॻाल्हि ॿुधी श्री कृष्ण आज्ञा ॾिनीसि त बेशक वठी वञोसि। रुक्मणी राधा प्यारीअ वटि अची उनखे हथ खां जले ॾाढे प्रेम सां पाण वटि वठी वञी 36 प्रकारनि जा भोजन खाराया। जॾहिं चङा चङा गहना ऐं कपिड़ा पहिराए 16 सिंगार कराए उनखे विहारियो तॾहिं सत्यभामा ऐं ॿियूं स्त्रियूं श्याम सुंदर जूं श्यामा जो रूप जो चंद्रमा खां बि तमामु सुंदर हो सो ॾिसी मोहिजी वियूं ऐं सभिनी शर्म खां पंहिंजूं अखियूं खणी हेठि कयूं। प्यारा भक्तों, उन वक़्तु बिंद्राबन बिहारी बि उते वञी बिरजबान दुल्हारीअ जी शोभा ॾिसी रुक्मणी ऐं ॿियनि खे चयो जेको चाहे त मूंखे पंहिंजे वस में करियां त उनखे राधा प्यारीअ खे राज़ी करणु घुरिजे। मोहन प्यारे जी इहा ॻाल्हि ॿुधी राधा प्यारी खिलण लॻी ऐं रुक्मणी ऐं ॿियनि बि सम्झो त मोहन प्यारो राधा प्यारीअ खे असां सभिनी खां ज़्यादा प्यार करे थो। जंहिं वक़्तु मोहन प्यारे नंद यशोदा ऐं ॿियनि सभिनी ब्रजवासियुनि खे हिकिड़े पासे विहारे ॾाढे प्रेम सां सुहिणी थालियुनि में 36 प्रकारनि जा भोजन उन्हनि जे साम्हूं आणे रखिया ऐं ॿिए पासे पाण यदुवंशियुनि समेत वेही भोजन करणु लॻो। उन वक़्तु नंढा ऐं वॾा आनंद ॾिसी ख़ुशि थियण लॻा। एतिरी कथा ॿुधाए श्री सुखदेव जी चयो त हे राजा परीक्षित, श्याम सुंदर जेको आदर भाव बिरजवासियुनि जो कयो उन जो हाल मूं खां वर्णन कयो नथो वञे। जॾहिं सभई भोजन करे वांदा थिया तॾहिं श्याम सुंदर पाण बिरजवासियुनि खे इलायची ऐं पान वग़ैरह ॾेई नंद जीअ खे चयो त हे बाबा, मुंहिंजी रुगो भक्ति करण वारा भवसागर पार लंघनि था, पर तव्हां पंहिंजो तन मन ऐं धन मूं ते क़ुर्बान करे मूं सां प्रीत लॻाई। तंहिं करे तव्हां जहिड़ो ॿियो को बि भाग्यवान कोन्हे। सभई चओ जय श्री कृष्णा। श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 10 स्कंद जे अध्याय 82 जो 3 भाग संपूर्ण थियो। अगरि तव्हां सभिनी हरि भक्तनि खे हिन कथा मां लाभ हासिल थियो हुजे त कृपया हिन कथा खे ॿियनि हरि भक्तनि सां शेयर कजो त उन्हनि जो बि भलो थिए ऐं तव्हांजो बि भलो थिए। सभई चओ जय सिया राम। राधे राधे।